दर्च बुत है जमात के आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ां ला इलाहा इल्लल्लाह। गवर्नर हाउस में हर आए ॾींहुं सिंध के तक़सीम करण जूं ॻाल्हियूं थियनि थियूं त बाबा सिंध के टोड़ियो। हर आए ॾींहुं उतां एमक्यूम जा दलाल सिंध जे वहदत ते वार कनि था पिया। असां उन्हनि जे अहिड़े अमल जी मुज़म्मत कयूं था, बल्कि ज़रूरत पई त मुज़ाहिमत करण लाइ बि इंशाअल्लाह तयार हो न बाबा। अल्लाह वारनि जी धरती आहे, सूफ़ियुनि जी धरती आहे, उन खे टुकड़ा टुकड़ा करण, उन जी तक़सीम जी ॻाल्हि करण त पोइ किरोड़ सिंधियुनि जे जान खां उनखे गुज़रणो पवंदो इन जेको कार खे अंजाम ॾियण लाइ। इन ॻाल्हि जी वफ़ाक़ी हुकूमत खे वज़ाहत करणु खपे, पीपल्स पार्टी खे वज़ाहत करणु खपे त छा सिंध खे तक़सीम करण पीपल्स पार्टी जी जेका आहे पॉलिसी आहे, या सिंध खे तक़सीम करण वफ़ाक़ी सरकार जी पॉलिसी आहे। जेकॾहिं न त पोइ उन्हनि पंहिंजे एमक्यूम जे दलालनि खे उन्हनि खे लगाम ॾियणु खपे जो हर आए ॾींहुं सिंध अमड़ मथां वार करणु बंदि कनि, जो हर आए ॾींहुं इन क़िस्म जूं ॻाल्हियूं करे माण्हुनि में ज़बानी फ़साद, लिसानी फ़साद, इलाइक़ाई फ़साद पैदा करे अल्लाह जे मख़लूक़ खे हिन धरतीअ ते विढ़ाइणु चाहिनि था पिया, सिंध धरतीअ में फ़साद फिल अर्ज़ करणु चाहिनि था पिया। अल्लाह तबारक व तआला फरमायो वला तुफ़सिदू फिल अर्ज़, ज़मीन में फ़साद न कयो।